अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा खैर खुशी हो? ठीक खैर ठाक बा बिल्कुल शुक्र है मालिक ठीक ठाक बिल्कुल खैर ताने खैर दुआ ठीक ठाक हो बाल बच्चन दे खैर अल्हम्दुलिल्लाह शुक्र है मालिक जो खैर ठीक ठाक बिल्कुल खैर किन्या चण छो सही बस यारी आया हूं कर रही वता है पोयो कट लगा कर फसल थियो ही ना है छो सफा भी मणे कल थवा छाजे करे तदी करे आयो है कर दो 20 मण 20 एकड़ लतो आ होनी ते खर्च ना होयो खर्च सही 2 बोरियों डीएपी जी 6 बोरी यूरिया जी जी और ते रत्ती वाली दवा जुदा हुई ये तू छा थो चई हेतरो त आहे भी कोन एडो सही खर्च कया पो भी कणक 20 मन लथी हाने कर दई वदा पोयो गोलींदा तनी करे तू जी उताक ते आयो हां जी उताक ते तू हिते आयो रहन जी एक रात रहंदे बा तेरी तो 8-10 डी त रहंदा थे ना किस्मत सां आयो आ काचारी कंदा हाने तू मांजी गाल बुध जी चाह मांजी गाल इहा है मां जो क्वार्टर वरती वेठो मसवाड़ ते माखे खबर मसवाड़ ते तो खबर जी हिनी जो माखे 8 महीना 7.5 महीना थी गए हुनी जो मां करदो ना है किरायो ना इनो किरायो ना को देस ना फसल तुजो भलो ला तो लाहे देस ना कदे नहीं फसल थयो आ जाम थियो शुक्र है मालिक जो अल्लाह जो एहसान है मना डी दे रहा तो ना खाण के लाए रखया थे अच्छा वो दींदा थे काडे विंदा थे मरी त ना विंदा थे को भी तो मना तसलीता है ना रहन जड़ो ता ही नहीं थे मां इते रहण जेरो काडनो मां लाख 20,000 हिनी जा थींदा आहिनि क्वार्टर जा 90,000 थींदो आहे बिल दुकानदार परचून जो मां चवंदो आहियां तू भी हल मां भी हलां कंहिं ॿिए जी उताक ते चाचे वलू वारी उताक ते उते पाण खे हर शइ ठीक ठाक सां मिलंदो इज़त सां मिलंदो या बे तुजी सलाह भली आ बिल्कुल हाने तू भी ते कर दई आ मां भी कर दई मां भी कर दई आ हलूं भाई हाने काडो गोलिंदा पाण के ना हुंदा ते ना उहे भी बकदा उहे ना गोलिंदा हाने ए जी सही था एडी सही टपा को कमाईंदा उते छाजी कमाईया पाण के मुफ्त मिले